नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो शहर जे गरीबाबाद पाड़े जी मेन गली में नालनि जा ढकण न हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल है। शहरी सख़्त परेशान है। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल है। शहरियुनि जो चवणु है त राति जो वक़्तु लाइट न हुजण करे मोटरसाइकिल वारा ऐं ॿारड़ा ऊंधा ई सबबु हिननि गटरनि जे नालनि में किरी पवनि था ऐं ज़ख़्मी थी पवनि था, जंहिंखे एमरजेंसी जी सूरत में अस्पताल मुंतक़िल कयो वञे थो। पर इंतज़ामिया रुगो दावा कंदी है त असां खिप्रो शहर के पेरस करे छॾियो है। खिप्रो जे अस्पताल जे रोड ऐं गरीबाबाद जे पाड़े जे गटरनि जे नालनि जा ढकण न हुजण सबबु शहरी सख़्त कावड़ जो इज़हार कयो है। इंतज़ामिया खां घुर कई है त गटरनि जा ढकण लॻाया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।